उत्तर वजिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस से ऑपरेशन 8 दहशतगर्द मार्ची पिया। ISPR मौसब गुजे इतलाते ऑपरेशन दौरान फायरिंग चिनेवट में इंतहाई कुर्बल दहशतगर्द कमांडर सेरा उर्फ जानान मार्ची पियो। मार्चीवर दहशतगर्द की रडी में सिक्योरिटी फोर्सेस की चौकी हमले की रिथाबंदी में मुलविस हो। इलाके में दहशतगर्दन के खात्मे लाइ के लड़नेस ऑपरेशन जारी। सिक्योरिटी फोर्सेस दहशतगर्दी से पार पटण लाइ पुरज़म आहे। सिंधई बलोचिस्तान लाइ जुलाई में गैस वधीक माघी करण जा सांभा श्री सदरन गैस कंपनी पारा 1 जुलाई का गैस माघी करण की दरख्वास्त। कंपनी गैस की कीमत में 324 रुपया 3 पैसा फी MMBTU इजाफो घुरे वरितो। गैस की कीमत में 1700 रुपया 90 रुपया 80 पैसा फी MMBTU मुक़रर करण की दरख्वास्त में 79 अरब 63 करोड़ रुपयन जो रेवेन्यू शॉर्टफॉल जो काथो लगाए वियो आहे। मुकामी गैस की मद में रेवेन्यू शॉर्टफॉल जो काथो 56 अरब 69 करोड़ रुपया लगाए पियो। RLNG जी शॉर्टफॉल जो काथो 22 अरब 93 करोड़ 50 लाख रुपया लगाए पियो। और श्री सदरन गैस कंपनी की दरख्वास्त ते अॼु कराची में ॿुधणी कंदी। तंगफाणी में बदअमनी सबब हथियार खणी ड्यूटी ते वेंदड़ उस्ताद फुरत जी कोशिश दौरान मुज़ाहमत ते हथियारबंदन हथां क़त्ल। ड्यूटी तां वापसी दौरान हथियारबंद करमपुर मक्सी लिंक रोड ते उस्ताद अल्लाह रखियो निंदवाणी खां फुरत जी कोशिश कई। हथियारबंदन फायरिंग करे उस्ताद के जख्मी करे छॾियो। जख्मी अल्लाह रखियो निंदवाणी अस्पताल में दमधणी हवाले करे छॾियो। आदरपुर भरसा ज़ाती दुश्मनी तां यारो लुंडवासी क़त्ल थी वियो। मिलिट्री स्टाफ वटि हथियारबंदन फायरिंग करे 55 वरियनि जे गुलाम मलिक खे क़त्ल करे छॾियो। बावड़े भरसा कमदार की रवासर पीसल औरत घुटाड़ी कतल कम जे फसल मासन असलाशत पुलिस लाश खणाए ज़रूरी कार्रवाई अस्पताल मुंतकिल कयो। वासन मौसम फलूका खंबो गुजरली घाह करण लाइ कम जे फसल में पई हुई ऐं सोनियूं वालियूं फुर करण दौरान घुटाड़ी कतल कयो वियो आहे। बख्शापुर बरसा रोड हादसे में औरत समेत बजणा फोत। शाकवर ट्रोलर ऐं रिक्शा विच में ज़ोरदार टक्कर थी पियो। हादसे में मीर सादी भगवान ऐं नौजवान गुल मोहम्मद गोलो मौके ते फोत थी विया। फोतुनि जा लाश अस्पताल मुंतकिल। पुलिस ट्रोलर ड्राइवर खे गिरफ़्तार करे ट्रोलर तहवील में वठी छॾियो। हैदराबाद में रेलवे स्टेशन ते पोरियत ट्रेन हेठां अची फोत थी वियो। फोतीअ जी हुसरी वासी मोहम्मद फैसल तौर सुञाणप।